असांखे रुगो का शइ मिले पोइ केरु असांखां वठी ॾेखारे ऐं उनखे मोहलत ॾिनो वञे, उनखे वधीक टाइम ॾिनो वञे। सॼी दुनिया में ओधर ते, किस्तनि ते ऐं किराए ते बि कारोबार कयो वेंदो आहे, जंहिंजी अदायगी जो तरीक़ेकार ईअं हूंदो आहे त अॼु तव्हां शइ वठी वञो, हिकिड़े ख़ासि टाइम खां पोइ तव्हांखे अदायगी करणी पवंदी। कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे उहा घड़ी, उहो वक़्तु अची वेंदो आहे जंहिंखे पैसा या अदायगी करणी हूंदी आहे, उनजी नियत बि हूंदी आहे, पर हुन वटि हादसाती तौर ते या इत्तफ़ाक़ी तौर ते उन महिल उन घड़ीअ में अहिड़ी का सिचुएशन अची वेंदी आहे जो हू पैसा ॾियण खां या अदायगी करण खां आजिज़ ऐं क़ासिर हूंदो आहे। हू चाहींदे बि उन वटि एतिरा पैसा न आहिनि हूंदा जो हू अदायगी करे सघे। जॾहिं उहो वक़्तु अची वेंदो आहे, असांखे असांजी अदायगी नाहे थींदी, पोइ असां हुनखे अल्टीमेट ॾियणु शुरू कंदा आहियूं, असां हुनखे धमकियूं ॾियणु शुरू कंदा आहियूं, असां हुनखे कोर्टनि, कचहरियुनि, थाणनि ऐं वॾेरनि वटि ज़लील करणु शुरू कंदा आहियूं त फ़िलाणो हफ़्तो अथई, इन खां अॻु असांजी अदायगी कर, न त असांखां वधीक को ख़तरनाक तोखे न मिलंदो। फ़िलाणी तारीख़ अथई, तो वटि 24 कलाक आहिनि, जेकॾहिं असांजी अदायगी तो न कई, असांखे असांजो हिसाब किताब तो न चुकायो, त असांखां वधीक तव्हांखे बुरो को कोन मिलंदो। अहिड़े क़िस्म जा अल्फाज़, अल्टीमेट, धमकियूं ॾेई करे असां उनखे ज़लील कंदा आहियूं। अहिड़ी सूरत हाल में असांखे करणु छा खपे? पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था, जॾहिं अहिड़ी सिचुएशन पैदा थी वञे, उनजी मजबूरी खे लाज़मी मुसलमान जे मथां आहे त उनखे सम्झे ऐं उनखे मोहलत ॾिनो वञे, उनखे वधीक टाइम ॾिनो वञे। इन टाइम ॾियण सां असांखे छा मिलंदो? नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था, अदख़लल्लाहुल जन्नत मन कान सहलन मुक़्तदीनल जन्ना। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था त अल्लाह ताला क़यामत जे ॾींहुं उन शख़्स खे जन्नत में दाख़िल कंदो जेको तक़ाज़ा करण वक़्तु माण्हुनि सां रिआयत करे थो, माण्हुनि जे लाइ आसानू करे थो, उन्हनि खे वधीक मोहलत ॾिए थो। इहो उन माण्हू जे लाइ हुकुम आहे जेको माण्हू नियत रखे थो, उनजो बैकग्राउंड बिल्कुलु साफ़ आहे, उहो हमेशह अदायगियूं बहितरीन निज़ाम में कंदो रहियो, पर हिन वक़्तु उनजी सिचुएशन थोरी गैर थी पई आहे, उन करे उनखे मोहलत ॾिनो वञे। कॾहिं कॾहिं असां वटि ईअं बि थींदो आहे, बल्कि अक्सर माण्हू असां वटि ईअं बि हूंदा आहिनि जेके चवनि था त असांखे रुगो माल, असांखे रुगो का शइ मिले पोइ केरु असांखां वठी ॾेखारे। कुझु माण्हू अहिड़ा असांजे मुआशिरे में अॼु बि मौजूदु आहिनि, बल्कि अक्सर माण्हू मौजूदु आहिनि जेके मुख़्तलिफ़ हीलनि, बहाननि सां माण्हुनि खां ॼाणी वाणी माल इन नीयत सां वठनि था, असां वठी करे पोइ उनखे पिया रड़ाईंदासीं, रुलाईंदासीं, या असां पंहिंजे ॾाढ जे बुनियाद ते उनखे न ॾींदासीं। केरु थींदो आहे जेको असांखां अदायगी करे? या कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे उहे माण्हू इलाइक़ो, मुल्क छॾे करे फ़रार थी वेंदा आहिनि। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अहिड़नि माण्हुनि जे बारे में फरमाइनि था जेके हीला, बहाना, पंहिंजी वॾेरप ॾेखारे करे माण्हुनि जो हक़, माल फॿाइनि था। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था, ला यदख़ुलुल जन्नत मन नबत लहमुहु मिन सुहतिन अन्नारु औला बिही। जंहिंजी अफ़ज़ाइश, जंहिंजी परवरिश हराम खाईंदे थी, हराम माल खाईंदे, हक़ खाईंदे थी, उहो कॾहिं जन्नत में दाख़िल कोन थींदो। अन्नारु औला बिही, उन्हनि जे लाइ सभिनी खां बहितरीन मुनासिब उनजो ठिकाणो जहन्नम जी बाहि आहे। किथे असां हीला बहाना करे माण्हुनि जो माल त कोन था खायूं, या असां कंहिं ग़रीब खे उनजी मजबूरी खे न सम्झंदे उनखे ज़लील त कोन था कयूं। अचो माण्हुनि जी मजबूरियुनि खे सम्झूं ऐं उन्हनि खे मोहलत ॾियूं, ऐं अचो पंहिंजो जाइज़ो वठूं, माण्हुनि सां आसानियूं पैदा कयूं, उन्हनि खे मोहलत ॾियूं। ऐं जेकॾहिं असां हीलनि बहाननि सां कंहिंजो माल नाहक़ खायो वेठा आहियूं, अचो उनखे उनजे हक़ जी अदायगी कयूं ऐं जन्नत में दाख़िल थी वञूं।